नाज़रीन, सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ ब्राइट फ्यूचर हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती तकरीब कोठाई वई। तकरीब में शागिर्दनि पारां इल्मी ऐं सकाफ़ती अहमियत बाबति टैबलोस पेश कया विया। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली हबीब रतड़। करंगे वेझो ब्राइट फ्यूचर हायर सेकेंडरी स्कूल हाजी वज़ीर अली सांगे में शानदार सकाफ़ती तकरीब कोठाई वई, जिते शागिर्दनि इल्मी ऐं सकाफ़ती शयुनि जी अहमियत बाबति टैबलोस पेश करे वाह वाह कराए छॾी। उन मौके ते शागिर्दनि ऐं उस्तादनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल जा माशाअल्लाह उस्ताद जेके आहिनि उहे महिनती आहिनि, सुठा आहिनि ऐं असांखे पढ़ाए लिखाए ऐं असां उहे तरक़ी करे माशाअल्लाह यादि रखंदासीं त असांजे जेके उस्ताद आहिनि असांखे पढ़ाए सुठो करे तरक़ी कराइनि। अजरक ऐं टोपी असांजी शान आहे, मान ऐं पहचान आहे। जेको बि अजरक टोपी में हिते आयल आहे उहो पंहिंजी एकता जो ॾींहुं मनाए रहियो आहे ऐं मां इहो चवणु चाहींदसि सभिनी भाइरनि भेनरुनि खे त एकता जो ॾींहुं तमामु सुठे नमूने सां मल्हाइणु घुरिजे। सिंध सकाफ़त सिंधियुनि जो शान आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे सिंधी हुअण ते फ़ख़ुरु आहे ऐं इंशाअल्लाह असां अॻिते बि कोशिशि करे सिंध जो नालो रोशन कंदासीं। पैगाम ॾियणु चाहियां थो पंहिंजे सिंधी भाइरुनि खे त सिर्फ़ु रस्मुनि मां निकिरी ऐं रज़म जी तरफ़ अचो। रज़म माना हक़ीक़त। शाहिद आफ़रीदी साहब जेको चए थो साईं सिंधियुनि में टैलेंट ई कोन्हे। सी सखर में साॻियो असांजो अजरक टोपी पाए चयोसीं सिंधी ग्राउंड ठाराया वञनि ऐं उन्हनि में तमामु वॾो टैलेंट आहे। त असां में टैलेंट सिंधियुनि में अॻु में बि हुयो, हाणे बि आहे। जॾहिं बि रिसालो ॾिसो लतीफ़ जो कुदरती आफ़त ॿोॾि जी वजह सां इलाही नुक़सानु थियो आहे सिंध जो, जंहिंमें घरो मारोड़नि जो नुक़सानु थियो आहे, तालीम जो नुक़सानु थियो आहे, मुआशी समाजी हर लिहाज़ खां सिंध खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। उन जे बावजूदि असांजी सिंधी क़ौम हिकिड़ी मामूली जी ज़िंदगी, पंहिंजी जेका मामूली ज़िंदगी आहे हुन ते वापसि अची रही आहे, जंहिंमें असां सभई गॾिजी इहा कोशिशि करे रहिया आहियूं। असांजी हुकूमत, असांजा लीडर, असां उस्ताद, असांजा ॿारड़ा तालीम खे इंशाअल्लाह तरक़ी वठाईंदा। उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जिन ॿुधायो त जेका सकाफ़त आहे उहा असांजी तमामु घणी पुराणी आहे, उनखे कॾहिं बि न विसारींदासीं ऐं उहा सकाफ़त ई पुराणी आहे जेतिरी सिंध पुराणी आहे ऐं उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां इल्मु पिराईंदासीं। कैमरामैन अली शनावर सां अली हबीब रतड़, आवाज़ न्यूज़, करौंडी।